नाज़रीन, मीरपुर माथेलो वेझो बिंदुरनि में तकरार तां सहाफ़ी तुफ़ैल हैदराणी खे क़त्ल कयो वियो आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि कासिम कलवर। जी कासिम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, मीरपुर माथेलो थाणे जी हद में ॻोठ आहे पीर बख्श हैदराणी, जिते हैदराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि मां टे वेसा प्लाट गुज़िरियल 2 सालनि खां झगड़ो तनेज़ो हलंदड़ आहे, जिते 3 माण्हू क़तल थिया आहिनि। उन तफ़सील जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हैदराणी बिरादरी जे इन 3 वेसनि जे प्लाट ते अॼु जेको आहे ॿीहर जेको आहे जहिड़ो भड़की उथियो। सहाफ़ी तुफ़ैल हैदराणी पंहिंजे 3 मासूम ॿारनि सां गॾु मीरपुर माथेलो उनखे स्कूल खणी अची रहियो हुयो त हथियार बंदनि डोकी पुल वटि अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी, जंहिं सबबु गोलियूं लॻण सबबु तुफ़ैल हैदराणी जेको आहे उहो क़तल थी वियो ऐं मासूम जेके हुन सां गॾु ॿारड़ा हुया, हिकु धीउ 2 पुट जेके आहिनि उहे मामूली ज़ख़्मी थिया। सभिनि खे जेको आहे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल मीरपुर माथेरो आंदो वियो, जिते तुफ़ैल हैदराणी जे लाश जो पोस्टमार्टम कयो वियो ऐं जिते सवनि जी तादाद में सहाफ़ी, सोशल वर्कर ऐं हैदराणी बिरादरी जा माण्हू मीरपुर जा शहरी उते पहुता। सभिनि में ग़म हुयो ऐं गुस्सो बि हुयो त जेको आहे नाहक हिकिड़ो क़तल थी वियो आहे। मासूम ॿारनि जी जेकी आहे उहा चकास उते डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल में हले पई। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर माथेलो में सहाफ़ी जे क़तल जे हवाले सां जेको आहे इहा जेकी ख़बर आहे उहा बाहि जीअं पखिड़िजी वई। उन खां पोइ जेको आहे वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध जेको आहे उन्हनि ॿिन्हिनि नोटिस बि वरितो आहे ऐं SSP घोटकी खां रिपोर्ट तलब कई आहे ऐं जेके जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार करण जी उन्हनि उनखे जेको आहे हुकुम ॾिनो आहे। ॿिए पासे जेको आहे SHO मीरपुर माथेलो जेको बदरदीन बुरड़ो आहे उहो न वाक़े वारे हंधि पहुतो न ई अस्पताल में पहुतो। ॾिसजे त पुलिस कहिड़ो अॻिते कारनामो करे थी पई। हिन वक़्तु सहाफ़ी क़तल जे हवाले सां ॾुख वारी लहर छाइल आहे। जी कासिम, महिरबानी अवां जी।